हैदराबाद पुलिस ॾोहनि खे रोकण में जॾहिं नाकाम थी त पुराणो तरीक़ो इस्तेमाल करण शुरू करे छॾियो। 5 ॾींहनि में फुलेली, ए सेक्शन, बी सेक्शन, मार्केट ऐं सखीपीर थाणनि जी हदुनि में मुबैना जड़तू मुक़ाबला करे 5 ॼणनि खे हाफ फ्राए कयो वियो। हुसैन इमाम बारगाह ता वठी आया। हुसैन इमाम बारगाह ता मूंखे चयो जहिड़ो आहे ऐं जेको आहे जहिड़े जे वध में मूंखे जेको आहे फुलेली थाणे पोयां खणी रखी ऐं हुन खां पोइ हाफ फ्राई कयो जंहिंमें आउं हाज़िरी ॾींदो आहियां। केस हणंदी आहे जज ईंदो आहे मूंखे मुक़ाबिलो त थाणे ते ॾेखारियो मुक़ाबिलो बि थाणे में अखियूं ॿधी पोइ गोली ईंदी मूंखे। हैदराबाद में 5 ॾींहं अॻु जीअं साजिद अमीर SSP जे उहिदे जी चार्ज वरिती त पुलिस ॾुआरियुनि ख़िलाफ़ संजीदगी सां कार्रवायूं करण बदिरां हाफ फ्राई वारो फार्मूलो इस्तेमाल करण शुरू करे छॾियो। कानून जे हिसाब सां को बि अहिड़ो प्रोविजन न आहे त ही हिकिड़ो एक्स्ट्रा जुडिशल किलिंग या जेको आहे इंजर करण जो जेको आहे हिकिड़ो तरीक़ो आहे। ऐं इहो कुझु दौर टाइम पहिरीं बि हिते वॾो हिकिड़ो ही टर्म आई त हाफ फ्राई या फुल फ्राई ऐं इन जो को बि अहिड़ो को बि क़िस्म जो कानून सां को बि इन जो को बि तालुक़ कोन्हे। FIR खणी ॾिसूं त हुनमें पुलिस ऑफिशियल जेको आहे माना 0 इंजर्ड हूंदो आहे। कॾहिं गोरी जी केप ते या कॾहिं हथ ते ठीकु आहे हेठि रखी करी गोली हणी उनखे इंजर्ड शो करी उनखे पेश कयो वेंदो आहे हिकिड़ी FIR में। हाणे इहो न सिर्फ़ु इंसानियत जी हिकिड़ी तज़लील आहे पर उन सां गॾोगॾु जेको असांजो कॉन्स्टिट्यूशनल हर माण्हू जो राइट आहे भले खणी केतिरो बि क्रिमिनल हुजे पर उनजो बि हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल राइट आहिनि उनजी बि वायोलेशन आहे। वकीलनि तोड़े शेरिन जो चवणु आहे त ॾुआरियुनि खे हाफ फ्राई करण बदिरां अदालतुनि में पेश करणु घुर्जे जॾहिं त अवाम खे तहफ़ुज़ फ़राहम करण लाइ पुलिस खे पंहिंजो भरपूर किरदारु अदा करणु घुर्जे। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फेरोज़ बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।